हाय हाय ओ हेॾा फट थई मुंहिंजे अंदर में। सॼी जिंदगी सब्र सां गुज़ारी थई सोना भाई, पछाड़ीअ जो अची बेसब्री थी रही। दाहुन करण मां भला छा वणंदो? हाल मूंखां कोन थो सुठो थिए, मूंखे वठी हले था, वठी हलंदे न। इहो सुवाल करे मूंखे पाण खे छो थी दुख ॾी? ख़बर बि अथई त ईअं कोन थी सघंदो। तूं कोशिश त करे ॾिस न। टंग में छा थियो थी? धक लॻो आहे, पर तूं पुछी छा कंदे? तूं त चवंदो आहे त जीअं गुज़रे थी तीअं गुज़ारियां, त बसि गुज़रे पई। पोइ बि ख़बर पवे हॾे जो त बचाव थी न। अलाह, सूर आहे ॾाढो, हली फिरी कोन थी सघां। पर धक लॻो ई थी। ॿार हिते ॾाढो था छेतराइनि। जे पुछां थी त मां ई थी कोलजण लॻा। 3 ॾींहं छा थियो, हुनजी लठ खणी भॼी विया। वई सान खसण त पाए सां पेर टकराइजी वियो। बसि हाणे त ये टंग, ये बाहां, सॼो मुंहिंजो मथो वरतो पियो आहे। अनवर कुझु कोन चयो न? अनवर ॿारनि ज़ाल खे छो चवे? हाय हाय, उन्हीअ जे लाइ त फसादण मां आहियां। भेरे भेरे सां चवंदो आहे त तूं टांडो वात ते रखी थी ॻाल्हाए। इहा त तमामु वॾी ज़्यादती आहे। अनवर अचे कि मां पाण थो ॻाल्हायां। सकीने मुंहिंजो पांद अथई, जीअं न मुंहिंजो दर बंदि कयो अथई, ख़ुदा ख़ुदा जो रसूल तुंहिंजो दर ईअं बंदि कंदो की न वटींदीअ? तूं तो सफ़ा का चरी आहीं। में भला जोणस जो कहिड़ो दोह? अरे दे पंहिंजे रत में फेटड़ो न अचे त ॿिए खे छा आहे? पर बि ईअं कजे, जेके पंहिंजा पीरी हुजनि त मथां मानी टुकुर बि महांगो करे छॾिजे। वक्त वक्त जी ॻाल्हि आहे। सोना भाई जी, यादि अथई जॾहिं सरकार नोट बंदि कया? हा, मां उन ॾींहं जी थो ॻाल्हि करियां जंहिं ॾींहुं 10 जो नोट बैंक खणी वियो हुअसि त बैंक वारनि न वरितो हो। हा, उहो त तूं वई देर सां है न, वक़्तु गुज़री वियो हो। सम्झ त असांजो बि वक़्तु गुज़री वियो आहे। असां बि नोट वांगुरु खोटा ऐं बेकार थी विया। छो थी घोड़ा गाड़ी? कंहिंजे लाइ थी घोड़ा गाड़ी? उन्हनि जे लाइ जेके असांखे पंहिंजो ई नथा सम्झनि। दुख थो थिए,
हुन लाइ असां छा छा न कयो। बासूं बासियूंसीं, पीर फ़क़ीर भेटियासीं, सुतूं फतूं खाधूं, अड़े कहिड़ो नज़ो जेको न कयो। छड़िए जीअरो नांग गिचे में विझी जोगिन खां पढ़ायो। इन ॾींहं लाइ, अरे इन ॾींहं लाइ अलीफो तो जोर दी अलीफो जॾहिं खां हिते आई आहियां, हिकिड़ा 10 रुपया बि तिरे ते न रखे। मां आहे ॼणे ॾेह ॾेखार कई। इंसान सोचे कुछ तो थी कुछ ॿियो थो पए। पानी पी अचां थो। मुंहिंजे लाइ बि पाणी भरियो अची जाए। अम्मा खुश हैं? हाँ खुश आया। चाची तुझी ॾाढी नेकी पई करे। नेकी ऐं मुंहिंजी न चाचा, खोड़ो ई नथो लॻे। छो अम्मा छो? आया वैसां थी मुंहिंजी गिला करे। इहो बि ख़्याल न अथसि त माण्हू छा चवंदा। अरे कंहिंसां तुंहिंजी गिला कई अथमि? खुदा वाहे दिल कहार थई माई को जो न खान भेज। मां छो ड्रिजन उहे जंहिंजो अंदर पलीत हुजे। लोड़ी त पई न, लोड़ अञा लोड़ींदी। अरे अम्मा अम्मा चुप कर, मां हथ थो जो। तूं आहीं गिलाखोर जंहिंजो खई तंहिंजी गिला करी। अरे मां तुंहिंजो कोन थी खावां माई, मां त पंहिंजे पुट जो थी खावां पई। तो सुनी सखरी छा खाराईंदी है? ए तो न भाई न ॻाल्हाए, न ॻाल्हाए। दुआ करे मां बखे खे जंहिं तोखे हिन जाइ जी मालकियाणी कयो। या त मूंखे हाणे थी ख़बर पवे त सकीना मुंहुं में थोरो छो पिटींदी हुई। तो जहिड़ी छुतरी ॾाइण घर में हूंदी त केरु सुख जो साह खणंदो। तो जहिड़ी ॾाइणियूं औरतूं घर में हूंदियूं त खूहनि जा मुंहं बि सुकियो वञनि। अल्लाह मुझे गलती हुई जे पेंशन वेल तुझी गाल मञा ते ये ॾींहं ॾिसणा न पवंदा। उन वेल तोखे चवंदी हुयसि त तूं बीठो हूंदे जबल जी चोटीअ ते चवंदो हुए मां मास्तर माण्हू दुनिया खे वधीक थो सम्झां। हाणे त दुनिया खे सम्झाई न। हाँ समझे? वालेकुम सलाम। बाबा आलिया वे बाबा। अल्लाह सकीना अॼु बाबो ॾाढो ख़ुशि पियो लॻे। कीअं बाबा? शुक्र आहे बाबा, पैसे जे लाइ मूं जेके पंध कया आहिनि सा हिकु ख़ुदा खे ख़बर आहे, ॿी मूंखे ख़बर आहे। भला बाबा ॾिनऊं घणा?
25,000 बाबा गंज मौला जो बाबा गंज हाँ इनके सही समझी इस्तेमाल कजाए रत जो पैसो है जरूर कदुर सां हलाइबो। अब मुझी हिकिड़ी सलाह थी कहिड़ी? जेकर इनके कंहिं धंधे में सीड़ाईंदे तो वाह जो कमाईंदे। तुंहिंजी नज़र में अहिड़ो कहिड़ो धंधो आहे? धंधो हाँ बाबा ठेकेदारी। ठेकेदारी? हाँ बाबा विञाईंदो माए कोन कमाए ॾींदो माए मूं ते एतबार कर। पोइ इन ॻाल्हि खे ॾिसबो। बाबा तूं ॾिसी पाण पियो मज़दूरी कॾहिं लॻे थी कॾहिं कोन। हिन सां मां बि पंहिंजे पेरनि ते बीह वेंदुसि ऐं तुंहिंजो फ़ाइदो थींदो। पंहिंजा त कुकड़ बि सोना थी सघनि था। ही अंदर ही अंदर कहिड़ियूं तूं बोलाचारियूं हलन असांखे बि त ख़बर पवे। बोलाचारियूं वरी कहिड़ियूं? वॾे पुट जे हिस्से सां बाबा खे सलाह पे ॾिनमि। सलाह कहिड़ी? पेंशन जा पैसा मिलिया अथसि 25,000। सोचियोमांसि तॾहिं कि जेकॾहिं ठेकेदारी में इस्तेमालु कजे त वाह जो कमाईंदासीं। तुंहिंजी छा सलाह? या त अहिड़ी सलाह तो नी बाबे खे या त हटीअ मां हट हूंदसि या हटी चट हूंदसि। या धंधो उहो सोच जंहिंमें नफ़ो बि हुजे या नुक़सान जो अंदेशो बि घटि हुजे। दुनिया में त अहिड़ो को धंधो ई कोन्हे जंहिंमें जोखम न हुजे। छो राय बाबा मां ॻाल्हि कयां सिधी तो हिनखे बि आज़माए ॾिठो आहे। हाणे हिकिड़ो मौक़ो मूंखे बि ॾेई ॾिस मां तोखे नुक़सान न ॾींदुसि। तूं छा कंदे? पाण वारी दुकानदारी बाबा हिकिड़ो न जनरल स्टोर लॻी वञे पोइ ॾिसां। अॻे हिकिड़ो दुकान मां कमायो थी जो हाणे तो ॾाढो वणी। अरे बाबे 5,000 रुपया वठी नई कर्ज़ ते पाई बिला थी ऐं तो ते न एतिरी चटियूं भरियूं अथसि उहे यादि नथो करे। मूं वटि हुजे मां लिखाए खां त मूं ते लानत आहे। बाबो कोन थो ॾिसे त मुंहिंजे मथां केॾा ॿार आहिनि। तूं न ॻुझ में जेके कमु पियो करीं उहा सभिनी खे ख़बर आहे। छा थो करियां मां? हाँ अरे विढ़ो छो था पाण में? अरे पैसा केॾा भॻा त कोन था वञनि। तव्हां बि सोचो मां बि सोचींदुसि। अरे तव्हांखे थोरी तरक़ी मुंहिंजी बर्दाश्त नथी थिए। पैसा बाबे जा हुजनि ऐं अकेलो तरक़ी करी तूं छो मां ॼण वेगो आहियां छा? ॾिसां तोखे बाबा कीअं थो पैसा ॾे। पैसा तो वठे बाबे खां ॾिसी रहंदोसि। अदा महिरबानी करे मूंखे विच में न आण। भाणे ॼाणी तूं ॼाण मां कोन सां मई तूं घणो हथ न हण त पटे न चोटी। छो चोटी पटी ने इहो रोप वञी पहले 2-10 ते हलाए। मां काल्ह देड़ी की न आहियां। पाण खे ॾिठो अथई तूं त जीअं रही शिकिल फेराए छॾी अथई। बीमारी वती तोखां त पोइ बि 1000 भेरा चङी आहियां। अड़ी मां त तोखे पंहिंजे पेर मट बि नथी सम्झां। ॾाइण अंदरकारी जॾहिं खां पैसा ॾिठा अथनि असुल छिता थी पिया आहिनि। मंगू बिले वारियूं फेराटियूं था पाइनि। पर तूं नथा हिननि जी ॻाल्हियुनि में अची। मूंखे को ॿार सम्झो अथई या मूं दुनिया ॾिठी आहे इहे मूंखे छा बुलाईंदा? उहो तूं हीअं कर जो इहे पैसा खणी वञी बैंक में उछल। मूं हिकिड़ी ॿी ॻाल्हि सोची आहे। कहिड़ी? पाण वारो प्लाट आहे न अबरी सबरी का जाइ जोड़ाइजे कीअं? वरी बि मतलब त पंहिंजे पुटनि जो सुख थो ॻोल्ही। अड़े ॾाढा हथ हणंदे ॾाढा हथ हणंदे। अरे इहो ई त तोखे ॿुधायां थो न जाइ जोड़ाए ॾिबी मसवाड़ ते जेके से 2-3 नौकर ॿिया निकिरंदा महीने में पंहिंजो गुज़र सफ़र थींदो पियो न। छा पियो सोची? छा पियो सोची? पुटनि लाइ थो सोचां। आसीस बि न वरिती से ॿई हिकु जहिड़ा निकिता मतलबी अखियुनि बूट। हाय हाय ज़माने सां हलियासीं बि सुठा। अलाए छो पंहिंजे हिसे में कड़ो ऐं कसारो मेवो आयो। सॼियूं रातियूं जाॻंदासीं। अनवर कोठे तां किरी पियो यादि अथई? असांखे त सभु कुझु यादि आहे पर हुननि खां ई विसरी वियो आहे। हिननि जे पुरकारनि जी ख़बर बि हुई पोइ बि पाण न संभालियईं। छा करियां?
जगह तो न ॾींदा न, उतो 4 पैसा था अचनि पिया। अरे कीअं न ॾियान, हा रोज़ झेड़ो लायूं वेठा हुआ, मथा फाड़ियूं हिक ॿिए जा। जे न ॾियान हा त तुंहिंजो ई मुंहिंजो मथो बि फाटो पियो हुजे। हा अबा ॿाहिरि आयो, रत आयो, ॿिली पाण में ठही हलंदो त जग चऊं चवंदो, अकेलो त पुट वण बि ठीकु न हूंदो आहे। तूं केरु थींदो आहे मूंखे सम्झाइण वारो? तूं को मुंहिंजो वॾो आहे छा? अरे सच थो चवई बेहूदा। अरे करे छा थो पियो? नंढे वॾे जी सुञाण बि तोखे कान्हे का? मूं चयो न, मूंखे कंहिंजे मशवरे जी बि ज़रूरत न आहे। शाबस अथई, तूं चङी असांजी इज़त रखी आहे। बा फसल कान भली ॿुध, भली ॾाहो थी हिन जी दिलि में न कर आयो आहीं त अॻो पोइ फ़ैसिलो कयो वञंदा। छॾ मूंखे दा, तव्हांजे विच में अचण जी ज़रूरत कान्हे का मूंखे। अदा भली अदा छॾ दा, बसि छॾ मूंखे। अदा तव्हां बि था वञो छा? अरे लख लानत अथई, फिटा है सभिनी सां फिटा है। अरे तार चङा था चवनी, मां थोरे इलाज मिंथू कया आहिनि पोइ बि नथो मुड़ी। अरे हू वॾो भाउ अथई, को दुश्मन त कोन्हे जो एॾो खणी वेर विधो अथई। हा हा, दुश्मन आहे मुंहिंजो। अरे हू तुंहिंजो वॾो भाउ आहे। न आहे मुंहिंजो वॾो भाउ, तुंहिंजे करे हुनखे सभु मज़ाक़ूं पई वियूं आहिनि। ॻाल्हि ॿुध, चङो आई कीअं कर, हुन जा अधु पैसा मां थो भरियां, अधु पैसा तूं भर त बिल ते चुकतो थिए। छो मां छो भरियां? बिजलीअ किलो मां थो ॿारियां छा? अरे बाबाऊ तुंहिंजो वॾो भाउ आहे, हुन ते का कोन थो अचई। अरे बाबाऊ मज़ूर माण्हू टको कमाए टको खाए, तोखे त वरी बि पंहिंजो दुकान आहे। मां ॿियो कुझु बि ॿुधण नथो घुरां। हुन जा पैसा मां थो भरियां पट सट करे। हाँ तूं पंहिंजा पैसा ॾे, बिल चुकतो करियूं। हाँ अरे बाबा हली हाणे परचाईंसि, क्रोध छॾ। छो परचायांसि? चवे त खणे टपड़ हितां करी छा तूं? छोड़े मां टपड़ खणा? तोखे वरी मोचड़नि जी घुर्ज थी आहे। तूं हे छा मोचड़ हणंदे मूंखे? पंहिंजो मथो बि त फाटो पियो अथई न। अरे आता, अरे बाबा बाबा विड़ो छो था पिया? अरे ख़ल्क़ छो था खिलायो? ठीकु आहे, मां हाणे हिते न रहंदुसि, मां नए घर में रहंदुसि। बाबा उहा बि तव्हांजी मिल्कियत आहे, पर बाबा हिन पीढ़ीअ में इहो असांजे रोज़गार जो ज़रियो छो था खसियो असांखां? तव्हांजो गुज़र सफ़र पियो थींदो, बसि हाणे इहो ई मुंहिंजो फ़ैसिलो आहे। करो, तूं नज़ीर सां रहो, अमां मूं सां रहंदी। अमां उथी तयार थी, हले हलो हले खण टपड़ तूं बि, कोन हलंदासीं हाणे ते रोज़ रोज़ छेड़ो, हल जल्दी।